वेलकम बैक नाज़रीन। अॼु सिंध जो मुक़दमो में जेको मुक़दमो आहे उहो आहे सरदार मोहम्मद मुकीम खोसो सां। पाण पाकिस्तान पीस पार्टी सां लाॻापियल आहे। अॻ में निगरान वज़ीर सिंध हुकूमत में रहियो आहे, MNA बि रहियो आहे, MP बि रहियो आहे ऐं खोसा क़ौम जो सरदार आहे। साण सां ॻाल्हि पई हली सिंध जे मुक़दमो में जेको टोड़ी वारो बंदि टुटो आहे उन जे हवाले सां ऐं ॿिया जेके क़बाइली मामला सिंध जा उन ते ॻाल्हियूं थींदियूं। सरदार साहिबु ॻाल्हि पई पंहिंजी हली त टोड़ी वारो बंदि अव्हां बि मुतालबो कयो था, मीर हज़ार ख़ान बि मुतालबो करे थो, सभु जेका पंहिंजा सियासतदान मुतालबो कयो था त तहक़ीक़ात थिए। सभु तहक़ीक़ात ई पंहिंजा पाण हुकूमत बि तव्हांजी तहक़ीक़ात बि तव्हां पाण था चओ सभु तहक़ीक़ात थिए त पोइ केरु तहक़ीक़ात कंदो? अची छा अदालतूं ई कंदियूं? तव्हांजी हुकूमत पोइ छा एॾी फ़िलाप थी वई आहे? सिर्फ़ु तहक़ीक़ातुनि ते बीठा हूंदो ऐं माण्हू रुली विया मरी विया, छा सबबु आहे? ॿ शयूं हूंदियूं आहिनि। माण्हू मरंदा आहिनि, हिकिड़ा एक्सीडेंट सां मरंदा आहिनि, हिकिड़नि खे मारियो वेंदो आहे। मौत त ॿिन्ही जो वाक़ियो थिए थो, मौत त ॿिन्ही जो वाक़ियो थिए थो, खून त ॿिन्ही तरीक़नि सां थिए थो, पर हिकिड़ो एक्सीडेंट आहे उनजो पंहिंजो तरीक़ेकार आहे, हिकिड़ो कंहिंखे क़तल करणु उनजो पंहिंजो तरीक़ेकार आहे। भला ॾिसो इहा राइट बैंक जा माण्हू मक़तूल ऐं मज़बूत थी विया साईं, बहितरी ज़िंदगी आहे गुज़ारणु उहो थी विया। असां इनजे करे मुतालबो पहिरें मां कयो, छाकाणि त सैफुल्लाह धारी साहिब जो इहो बयानु ॾिनो त टोड़ी कट लॻो वियो, ॿिए ॾींहं ते तरदीद कई आहे त मूं इहो पियो चयो त माण्हू जेको ॾिसोसीं राइट बैंक पीपल्स पार्टी त पूरे पाकिस्तान जी पार्टी आहे, पर तव्हांखे भुटा साहिब इहा त ख़बर हूंदी राइट बैंक पीपल्स पार्टी जो गढ़ आहे। बिल्कुलु आहे, बिल्कुलु अक्सर माण्हू खटनि था पिया। त उन हूंदे मूं इहो हवालो कयो त पार्टी जी पोज़ीशन खे बहितर बणाइण जे लाइ बहितर इहो जेकॾहिं गवर्नमेंट जांच कराए त थी सघे त माण्हू इहो चवनि थी सैफुल्लाह धारे खे या ॿिए कंहिंखे बचाइण जी कोशिशि पिया कनि। तंहिंजे करे पहिरियों आवाज़ु मूं इहो उथारियो, उनखां बाद में शायदि हज़ार खान टियों चौथो ॾींहुं कयो आहे, ॿिया बि चवनि पिया। पहिरियों उते मीटिंग जेका थी आहे असांजी जेका रिलीफ कमेटी सैयद क़ाइम अली शाह साहिब खे ज़फ़रलाह जमाली त इल्ज़ाम हणे थो त जेका साईं क़ाइम अली शाह साहिब खे मूं पहिरीं ई चयो त साईं आला अदालती तहक़ीक़ात कराई वञे, जेकॾहिं कोई बि मुलविस न आहे त कम अज़ कम छाकाणि अदलिया त हाणे हिन वक़्तु ॾाढो हूंदो त अदलिया बिल्कुलु आज़ादु आहे। अदलिया जे फ़ैसिलनि में तव्हां सम्झो था त जेको माण्हू असां रखूं था पिया ऐं हुननि खे उहो माण्हू नथो वणे त उनखे हटायो बि छॾनि। उनजे बावजूदि बि असां पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अदलिया जो एतिराम कयो आहे। असां हिन वक़्तु बि चयो पाकिस्तान पीस पार्टी अदलिया जो एतिराम कयो आहे, अदलिया जे खोड़ सारे फ़ैसिलनि खे कोन थो मञियो वञे। ब्यूरोक्रेसी ख़ुदि जेके पाकिस्तान पीस पार्टी अंदरि जेके फ़ैसिला थियनि था, पंहिंजा कामोरा लॻाइण ते जेके इख़्तिलाफ़ात अदलिया सां साम्हूं इहे मामला बि आहिनि। पाकिस्तान पीस पार्टी जेतिरे क़दुरु माण्हुनि खे फ़ाइदो ॾेई सघी आहे, अटो लटो जो जेको नारो आहे उन ते किथे बीठी आहे, उहो तव्हां ॿुधायो त किथे पाकिस्तान बीठी आहे, माण्हू खे किथे सहूलियत थी मिले? एडमिनिस्ट्रेटिव मसइला पंहिंजी हैसियत रखनि था। प्राइम मिनिस्टर जो छा अख़्तियार आहे, असां चाहियूं था सभिनी इदारनि खे पंहिंजे दायरे अख़्तियार में हुजणु खपे। जेको अदलिया जो मसइलो आहे अदलिया करे, जेको प्राइम मिनिस्टर जो मसइलो आहे उहो प्राइम मिनिस्टर करे, जेको पार्लियामेंट जो मसइलो आहे ॻाल्हि त सियासी कयो था, पर जेको अव्हां ख़ुदि वज़ीर रही चुका आहियो, MNA MP रही चुका आहियो, अव्हां सम्झो था त हिन जी कारकर्दगी चङी आहे, अव्हां ख़ुदि बहितर सम्झी सघो था? साईं ॾिसो न वाक़ई मां ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे, मां अव्हां सां इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ थो कयां त गुड्स डिलीवर नथा थियनि। हिन वक़्तु सिंध में बि मां एज़ अ पीपल्स पार्टी जो चवां थो त साईं क़ाइम अली शाह वज़ीर आला त आहे, पर भुटा साहिबु कम अज़ कम ॿ टे डिफेक्टिव वज़ीर आला तव्हांखे नज़र ईंदा हूंदा, तव्हां बि ते रहो था ऐं बि ते रहो था। तंहिंजे करे माना मां पाण बि सवेर ॻाल्हि करियो पढ़ो थी चुको आहे, अकुल कमु नथो, बिल्कुलु अकुल कमु करे थो जो ऐं तमामु ज़ीरक सियासतदान आहे ऐं सुलझियल सियासतदान आहे। 70-80 साल खां वधीक जी उमिरि आहे, उनखे वज़ीर आला वज़ीर आज़म कयो वञे। 60 साल में त माण्हू कामोरे रिटायर कंदो, कामोरे खे 80 साल मां तव्हांखे मिसाल ॾियां त 80 साल जा बि लीडर रहिया आहिनि। महात्मा गांधी तमामु पूरो हो, काइद आज़म मोहम्मद अली साहिब 76 साल के रहियो आहे ऐं वकारुल मुल्क वकारुल मुल्क जो मां मिसाल ॾियां थो, मुहसिनुल मुल्क जो मां मिसाल थो ॾियां त इहे बाक़ाइदे तमामु उमिरि में ऐं शाह साहिबु बिल्कुलु हाणे अञा ताईं फिट आहिनि। ऐं हक़ीक़त में मां तव्हांखे ॿुधायां त शाह साहिब जे डथण जे करे पीपल्स पार्टी जे अञा असां थियणु आहे। हिकु त हिमायत कयो, अव्हांजे पुट खे त वज़ारत बि कोन मिली, रहीम खोसो रहिजी पुठ ते धिकियो वियो आहे ॾाढो बुरी तरह सां। बिल्कुलु जेकॾहिं धिकियो, असांखे मफ़ाद ॾिसणो आहे हिन मुल्क जो ऐं ख़ुशूसन सूबे जो, असांखे पंहिंजो मुफ़ादनि जी ॻाल्हि पिया कयो। मुफ़ाद ॾिसो था पाकिस्तान सलाह पोइ चओ पाकिस्तान पीस पार्टी छॾे ऐं हलिया वियो मुस्लिम लीग क्यू में। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो परॾे में ई 2002 में हुआ, पार्टी ज़िले जेका भाॼा सदर मोहम्मद मियां सूमरी जी कैंप में शामिल थी वियो। ईअं न आहे सी मोहम्मद मियां सूमरी जी कैंप में मां कोन शामिल थियो, मुंहिंजा पीपल्स पार्टी सां मुंहिंजा इख़्तिलाफ़ थिया ऐं पीपल्स पार्टी उते बलदियाती इलेक्शन सां अचण वारी हुई। मीर हज़ार ख़ान बिजारानी पीपल्स पार्टी में अनाउंसमेंट अञा न कई हुई त हुननि टिकेट हुनखे बलदियाती डिक्लेयर कई।
मूं चयो इहो पीपल्स पार्टी जे मंशूर में ई न आहे त मशरूत करे माण्हू खे पीपल्स पार्टी में आणिजे। मां जॾहिं पीपल्स पार्टी जॉइन कई 87 में, उन वक़्तु क़ाइम अली शाह, आफ़ताब शाहबान बिरानी ऐं डॉक्टर अशरफ अब्बासी इहे हुआ हुते। एज़ अ MPA 87 में जॾहिं पीपल्स पार्टी जॉइन कई त उन वक़्तु बि मां गैर मशरूत कई त मूंखे जे करे तव्हां की यूनिट जो प्रेसिडेंट कंदो तॾहिं मां हाज़िर मोहसिन माहमूद ते एतमाद कदे, लाइब सुमरे, ताज मोहम्मद जमाली, कदावर शख़्सियतनि जे साम्हूं एमएलए जे लाइ बि टिकट ॾिनी ऐं मां 69,000 क्या जेका बाद में परसेंटेज जे लिहाज़ सां पाकिस्तान में मां 9 नंबर ते आयुसि। ही मूं समाज जी ॻाल्हि जॾहिं हिन खां मां कावड़ियुसि, मूंखे कंहिं बि क्यू लीग में कंहिं बि अॼु बि हक़ीक़त में पुछो त क्यू लीग जे लीडरशिप सां कंहिं सां बि मुंहिंजी इहा दुआ सलाम न आहे जो मूंखे उहो चङी तरह बाए नेम सुञाणे। पोइ सेंट्रल कमेटी जो मेंबर बि कयो क्यू लीग जो न, मूंखे कयो मां सेंट्रल कमेटी ॾिठी न, पर पुट जेकॾहिं करे छॾियो हुजे त उहा ख़ुदा खे ख़बर। मूं हिकिड़ी समाज जी ॻाल्हि बहास हिकिड़ो वादा रही, समाज जी ॻाल्हि बहास हिकिड़ो मूं ठाहियो ऐं उनखे बाक़ाइदे मूंखे कंहिं लेवल ते उनखे आणो। पर हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो बुढा साहिबु, तंज़ीमनि जे लाइ या तहरीकनि जे लाइ माज़ी खां वठी अॼु ॾींहं ताईं पैसे जी ज़रूरत हूंदी आहे, जेको मुंहिंजो पैसे खां सवाइ पार्टी कोन थी। इन करे अवां जी ख़ुदि समाज इनकलाबी पार्टी टांगा पार्टी में तबदील रही, माण्हू कोन थिया, थोरा माण्हू हुआ, NGO जे तर्ज़ ऐलान करे प्रेस कॉन्फ्रेंस 2002 में वेही रहिया माण्हू त असांखे जिथे किथे असांखे उहिदेदार मिलिया पए। हक़ीक़त मां ॿुधायां थो, रहियो सवाल इहो त असां पाण में अफोर्ड करे नथा सघूं। पोइ हिननि 50 मुंहिंजे लाइ रखिया। मां चवां त मां कंहिं पार्टी में शामिलु न थींदुमि। पहिरियों मां हिकिड़ो चवां त वज़ीर जे करे थियोसि, मां कंहिं पार्टी जे थ्रू न थियोसि। सही तारीख़ अहमद मियां सुमरो जी वारसात बि न थियो आहियां मां हक़ीक़त ॿुधायां, कुझु शयूं न बि ॿुधाए बि कोन। मां हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां न ईअं न आहे। बहरहाल कुझु सवाइ कहिड़ी शइ मुमकिन आहे फुटपाथ सुमरो साहिब बि न, छाकाणि उहो बि परवेज़ मशरफ उनजी शुराइती ॾियण में बहरहाल मां मिनिस्टर थियुसि। पर उनजे लाइ पोइ बाक़ी हिननि मिनिस्टर थियण खां पोइ 2 चॉइसिस रखियूं, या तव्हां SDA में शामिलु थियो या मुस्लिम लीग काफ़ में। मां चयो यार मूंखे छॾे ॾियो, मां पीपल्स पार्टी में उन सां जेके कुझु मुंहिंजा इख़्तिलाफ़ थिया आहिनि या उन्हनि इख़्तिलाफ़ मूंखे करे नज़रदा करे पार्टी खां जेका इहो कयो आहे त उहा जुदा ॻाल्हि आहे। मां कंहिं बि पार्टी मुंहिंजी नंढी हिकिड़ी पार्टी आहे ऐं हलायां पियो। बहरहाल मां कंहिं पार्टी में शामिलु, पर हिन जो इसरार हो। पोइ मूं सोचियो छा मूं से हमेशह कई आहे बिल्कुलु प्रो पाकिस्तान जी सियासत, उहा इन जे लाइ त दरअसल पूरो पाकिस्तान सिंध आहे। जे सिंध ख़ुशहाल आहे त बुटा साहिब पाकिस्तान सियासत कई आहे, सिंध जी सियासत कई आहे, जहाँ क़बाइली जेके तकरार झगड़ा न सभिनी ते ॻाल्हियूं कंदासीं। पर नंढड़ी ब्रेक खां पोइ नाज़रीन अॼु असां महिमान आहे सरदार मोहम्मद मुकीम खोसो। साण सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कबियूं क़बाइली तकरारनि ते ऐं ख़ुदि जेको सरदारी निज़ाम ते, सिंध जी हिकु मौजूदा सूरत हाल आहे जेकी महांगाई, बुख, बदहाली, खोड़ सारा अनेक मसइला आहिनि, उन ते ॻाल्हाइबो। पर नंढड़ी ब्रेक खां पोइ